हिकिड़े माण्हू जो वाक़ियो आहे। हिकिड़ो माण्हू जाड़ो आहे में वेठो हो जीअं तव्हां वेठा हो। को जाड़ो वापारी क़िस्म जो माण्हू, ढोर ढगा वठण वारो माण्हू। हिकिड़े मौली साहब इन आयत जो मफ़हूम ऐं मक़सद बयान कयो त जॾहिं बि को कमु कंदा कयो त इंशा अल्लाह ताला चवंदा कयो इंशा अल्लाह ताला। वापारी क़िस्म जो माण्हू जाड़ो जाहिल ऐं अणपढ़ियल हुयो। चई त ओ मौली साहब, दिल जो दिल में चई, ओ मौली साहब कहिड़ियूं सो ॻाल्हियूं करे, जंहिं वटि पैसा न हुजनि त उहो चवे इंशा अल्लाह ताला। मूंखे त हेॾो माल आहे, हेॾो पैसो आहे, मां छो इंशा अल्लाह ताला कयां? वञी सुञा करनि, वञी भींगा करनि। ख़ुदा जी कुदरत सुबुह जो वियो पीढ़ीअ ते, पीढ़ीअ जो ॾिहाड़ो, हिन दिल जो दिल में इहो तबसरो कयो, तबरो कयो। वयो पीढ़ीअ ते त अल्लाह जी कुदरत हुन वीचारे जी कढ लॻी पिया बिशनी। छा बिशनी कढ लॻी पिया? हिन वीचारे वञी ढोर चुकायो। हाणे मुकमल रज़ामंदो थी वियो। हाणे वक़्तु आयो पैसनि ॾियण जो। हुन वापारी क़िस्म जे माण्हू हीअं जो खीसड़े में हथ हयो त खीसो ई गुम, पैसा ई न। तजुब में अची वियो त मौली साहब वारी ॻाल्हि सही, मूंखे शैतान हमलो कयो, मां इंशा अल्लाह ताला जे लफ़्ज़ खे घटि अहमियत ॾिनी, अॼु मूंखे सज़ा मिली वई। वीचारो ढोर न वठी आयो, खीसा पंहिंजा कपाए ख़त्म करे आयो, पैसा गुम कराए आयो, वापसि आयो। मौली साहब वटि आयो, साईं मूंखां ग़लती थी वई आहे, तव्हां वाइदो कयो पिया इंशा अल्लाह ताला जे मौज़ूअ ते, ऐं चओ पिया त जेको कमु कयो त इंशा अल्लाह ताला ज़रूरु चओ। मां चयो त मूंखे हेॾो पैसो आहे, सुञाए भींग माण्हू इंशा अल्लाह ताला करनि, मां त पैसे वारो माण्हू आहियां। साईं मां हितां दिल जो दिल में ख़्यालु करे ऐं ॻाल्हाए पाण सां उथी वियुसि। ॿिए ॾींहं ते पीढ़ीअ ते वियुमि। हाणे इंशा अल्लाह ताला ते ज़ोर थो ॾे। साईं तव्हां खां इंशा अल्लाह ताला उथी वियुसि। साईं तव्हां खां इंशा अल्लाह ताला जुदा थियुसि। साईं घर खां तैयार थी ॿिए ॾींहं ते इंशा अल्लाह ताला पीढ़ीअ ते वियुसि। साईं ॿिए ॾींहं ते इंशा अल्लाह ताला पीढ़ीअ ते पहुतुसि। हाणे ढोर इंशा अल्लाह ताला ॾिठो। हाणे वापार जी नियत सां मां ढोर वठण जे इरादे सां हुनखे पको कयो, रज़ामंदो ज़ाहिर थियो, ऐं इंशा अल्लाह ताला खीसड़े में हथ जो हयो त इंशा अल्लाह ताला पैसा ई न हुया। इंशा अल्लाह ताला साईं वापसि मोटी आया। मौली साहब चयो इहा पहिरियों इंशा अल्लाह ताला करे हा त जेकर पैसा बची वञनि। हाणे इंशा अल्लाह ताला हणी मींहुं वसाए छॾियो थी, पर हाणे थिए छा? हाणे जेका शइ थियणी थी वई। ओ ईमान वारो चयो त इंशा अल्लाह ताला जेको कमु कंदासीं इंशा अल्लाह ताला ज़रूरु चवंदा। असां त तव्हां कुझु ई न आहियूं, जॾहिं तव्हां असांजो इमामुल अंबिया, तव्हां असांजो सरताजुल अंबिया, तव्हां असांजो हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इम्तिहान में अची वियो आहे। असां तव्हां त कुझु ई न आहे। जॾहिं नबी साईं को इंशा अल्लाह ताला वेसर थी वई, रब रहमान फरमायो वज़कुर रब्बक इज़ा नसीत, वज़कुर रब्बक इज़ा नसीत। ओ मुंहिंजा प्यारा नबी, जॾहिं तोखे पंहिंजो रब साईं के मामले में विसरी वञे त जॾहिं यादि अचे त जल्द जल्द में वरी इंशा अल्लाह ताला जल्द में चइजांइ त जीअं अल्लाह साईं वरी भलाई करे छॾे। ओ ईमान वारो, असां तव्हांखे पंहिंजे मामलात खे अल्लाह जे हवाले करणु खपे। हर मामलात खे हलाइण वारो केरु आहे? हर मामलात कंहिंजे हथ में नफ़े नुक़सान जो मालिक केरु आहे? इज़त ज़िलत जो मालिक केरु आहे? मौत हयाती जो मालिक केरु आहे? नफ़े नुक़सान जो मालिक केरु आहे? फरमाए तो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर बियदिकल खैर
इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। अदा नफ़े नुक़सान जो मालिक केरा, इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केरा, बादशाही ॾियण खसण वारो केरा। ॿिए कंहिंजे हथ में कुझु बि न। राति मों ॾींहुं करण वारो केरा, वरी ॾींहं मों राति करण वारो केरा। फरमाए तो तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य। फरमाए तो मां अल्लाह आहियां जेको ॾींहं मों राति कंदो आहियां, राति मों ॾींहुं कंदो आहियां, जीअरनि खे मोलनि मां कढंदो आहियां, वरी मोलनि खे जीअरनि मां कढी ॾेखारींदो आहियां। कंहिंजी कुदरत कामिल आहे अल्लाह साईं, ॿिए कंहिंजे हथ में कुझु बि न आहे। न्याणनि ॾियण वारो बि केरु आहे, पुटनि ॾियण वारो बि केरु आहे। फरमाए तो यख़्लुक़ु मा यशाअ, यख़्लुक़ु मा यशाअ, यहबु लिमन यशाअ इनासन व यहबु लिमन यशाअ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाअ वक़ीमा। पुटनि ॾियण वारो केरु आहे, न्याणी में पुटड़ा गॾे ॾियण वारो केरु आहे। फरमाए वयजअलु मन यशाअ वक़ीमा। मुंहिंजी मर्ज़ी आहे जेके संड करे औलाद को सिकायां, मां को पुछण वारो ई न आहे। अल्लाह से बेपरवाह बादशाह। न्याणी ॾींदो आहे त केरु ॾींदो आहे, वरी केरु ॾींदो आहे फरमाए तो यख़्लुक़ु मा यशाअ, यहबु लिमन यशाअ इनासन व यहबु लिमन यशाअ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रानन व इनासा व यजअलु मन यशाअ वक़ीमा। धीअर ॾियण वारो केरु आहे, मर्ज़ी कंहिंजी आहे। पुट ॾियण वारो केरु आहे, कंहिंखे अल्लाह जी महिरबानी सां 10-10 11-11 पुट आहिनि, कंहिंखे 11-11 न्याणियूं आहिनि, धीअर आहिनि। फरमाए तो मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे न्याणियूं पुटड़ा गॾे ॾियां। फरमाए तो यजअलु मन यशाअ वक़ीमा। मुंहिंजी मर्ज़ी आहे जंहिंखे औलाद को सिकाए सिकाए संढ करे मारियां त मां को पुछण वारो ई न आहे।